नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो कलोड़ा स्टेशन शहर के मेन स्टॉप ते वाक़े गोठाणो बहादुर राजपर की दुकान में नामालूम चोर छित में खाट हणी दुकानदार जा माण्हुनि जा वीसी जा कमेटी जा पियल रोक रक़म 2.5 लाख रुपया ऐं दुकान जो सामान चोरी करे खणी विया। इन सिलसिले में मुतासिर दुकानदार बहादुर अली राजपर ऐं समाजी सियासी अगुवान हाजी जान मोहम्मद राजपर ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त पुलिस लॉकडाउन में मसरूफ़ हुजण ऐं वधंदड़ बुख बेरोज़गारी मथां वरी ॾुहारी इलाइक़े में सरगर्म थी विया आहिनि। हिननि ॻोठाणनि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई है त जल्द ॾुहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे संदसि चोरी मोटराई ॾिनी वञे। 3 लाख 60 हज़ार जी बटूअ में वो बटूअ ही खणी आन मथा छित भगी तन सामान घणो सामान हिकांदो खणी आन ऐं ॿिया पंहिंजा मुंहिंजा पैसा पियल उहे घणा 25,000 खुलिया उहे बि खणी विया आहिनि सफ़ा खाना भनी खणी आन। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।